प्रोग्राम यादियुनि जे सफ़र में असांखे यादि कयो ॻोठ शरीफ़ कांदड़े खां वकार अली कांदड़ो। प्रोग्राम यादियुनि जे सफ़र में असां सां हम सफ़र शमन अली कांदड़ो। कलम खयो आहे ॻोठ शरीफ़ कांदड़े खां वकार अली कांदड़े। वकार कांदड़े जी लिखियल शाइरी अॼोके प्रोग्राम यादियुनि जे सफ़र में शामिल कंदासीं। वकार कांदड़ो पंहिंजे पीउ खे ईद मियारू ॾींदे लिखे थो, मुंहिंजे मन जा महबूब साईं, तो बिन भला कहिड़ियूं ईदूं ऐं कहिड़ियूं ख़ुशियूं। असां त राहुनि में नैण विछाए तुंहिंजो इंतज़ारु कयूं था, मगर तूं अलाए किथे आहीं। न हाल न अहिवाल, न ख़त न नियापो, उहो ॾींहुं यादि कर सॼी राति गुज़री वेंदी हुई। पंहिंजे मोहबत जा किसा कोन खुटंदा हुआ ऐं तूं चवंदो हुएं त वकार भले कहिड़ियूं दुनिया जूं हवाऊं लॻनि ऐं मूंखे विसारे न छॾिजा। अॼु उहो वकार तुंहिंजी राह निहारे थो, पर ख़बर न आहे तूं किथे आहीं। मुंहिंजे मन जा महबूब साईं, ही मोहबत कई नाहे वेंदी, ही मोहबत त थी वेंदी आहे। असांजी तोसां उहा दिलि लॻल आहे जेको कॾहिं बि हटी नथी सघे। तोखे विसारणु चाहियूं था मगर विसारे नथा सघूं। भले ॾींहुं हुजे राति हुजे, सुबुह हुजे शाम हुजे, मगर तुंहिंजी यादि हिकिड़ो पल बि दिलि सां हटे नथी। ही वकार कांदड़ो जॾहिं बि पंहिंजे दोस्त शमन अली कांदड़े सां वेंदो आहे, हर जाइ हर महफ़िल में तुंहिंजो ई ज़िक्र थींदो आहे। पोइ माण्हू चवंदा आहिनि त अदा वकार तूं छो उनखे एतिरो सारीं थो, हुनखे विसारे छॾ त सुठो आहे। ही दुनिया बेवफ़ा थई हिते केर बि वफ़ाऊं नाहे कंदो। पोइ आउं उन्हनि दोस्तनि खे चवंदो आहियां, पंहिंजी ॻाल्हि पंहिंजी जाइ ते, पर हू मुंहिंजे अखियुनि जो ठार आहे, दिली दिलदार आहे, मुंहिंजे मन जो मोहरम आहे। आउं उनखे जेतिरो विसारणु चाहियां थो उहो एतिरो यादि ईंदो आहे। हू विसरी सघे हा त घणा ॾींहं अॻु विसारे छॾिया हा, मगर सच जे पुछो त हू हिकिड़ो पल बि नाहे विसरंदो। हा, वरी ईद बि अचे पई। ईद त पंहिंजे प्यारनि सां हूंदी आहे, पर मुंहिंजा प्यारा पिरीं, तूं अखियुनि खां परे पोइ कहिड़ियूं ईंदियूं। कंहिं शाइर केॾो न सच चयो आहे, पर्ची अंगण जे ईंदे त मुंहिंजी ईद थींदी। हा, पर्ची अंगण जे ईंदे त मुंहिंजी ईद थींदी। दिलि सां दिलासो ॾींदे मुंहिंजी बि ईद थींदी। मां बि मल्हायां मुर्की मूंखे ॾिसे ज़मानो, ख़ुशि थी खिलाए वेंदे मुंहिंजी बि ईद थींदी। हा, मुंहिंजी बि ईद थींदी।